बाबा का कीअं थी न आई? काका आऊं समुंड खे पई ॾिसां। मूंखे ख़बर आहे तूं का कीअं थी ॾिसी। तूं पंहिंजे पीउ अलाहने जो बाटो थी निहारी न। हाओ काका। पुटा उनखे त 5-6 ॾींहं लॻी वेंदा। काका अल्लाह ख़ैर करे अब्बा वारनि ॾे, बस इहे 6 ॾींहं बि ख़ैर सां गुज़री वेंदा। हाओ धी, अलाह सभिनी जो ख़ैरु कंदो। पर धी घर में कंहिं शइ जी ज़रूरत न आहे न? न काका, फ़िलहाल सभु कुझु पियो आहे। जेकॾहिं खुटी पियो त असां खे ॿुधाईंदासीं। ठीकु आहे धी, पंहिंजो ख़्यालु रखजांइ। आऊं हलां। जी काका। काका तोखे कहिड़ी ख़बर त आऊं कंहिंजे लाइ पई वाटूं निहारियां? ही जेको समुंड आहे इन में मुंहिंजो साहु ॿुधल आहे। असांजे इलाके में मच्छियूं तो मारी, हैं? न धर्म न वीरू, नालो मीरू, अख जो काणू, हिन तरह जो राणू। वांगुर सेठ, ही आ उहो माण्हू जे असांजे इलाके में मच्छी न पर मौत पे ॻोल्ही। नालो छा आहे? नालो मुंहिंजो रबू नवाज़। माण्हू मूंखे रबू रबू चवंदा आहिनि। तोखे असांजे इलाइक़े में शिकार करण जी इजाज़त कंहिं ॾिनी? साईं मूंखे इजाज़त कंहिं कोन ॾिनी आहे, पंहिंजी ग़लतीअ सां अची वियुसि। सेठ कूड़ थो ॻाल्हाए। असांजे इलाके में मच्छी मारियो, चपार वारी मदी ते तो विकिणे। न मुंशी न कूड़ को थो ॻाल्हायां। अव्हांजे इलाइक़े में अचां कोन, पर आउं ग़लतीअ सां अची वियुसि। उन जे लाइ मूं मिसकिन खे हाणे माफ़ी ॾियो। गलती सां हिते कोन आयो आहीं, पर तूं ॼाणी माणी मांगर जे इलाइक़े में आयो आहीं। दरिया पीर जो कसम सच पियो चवां, आउं मिसकिन माण्हू छा थो करे सघां? मेरो घोड़े तो समूरो माल लाहे वञी ठीअ ते लॻरा। हिन जो फ़ैसिलो ॿिनि ॾींहंनि खां पोइ करे छॾींदुसि। साईं अवी ठेकेदार माण्हू, असां ग़रीबनि ते रहम करियो। रब इहो अजायो वात न हण। तुंहिंजे जिस्म जा टुकड़ा करे समुंड जे हवाले करे छॾींदुसि। मेरो जी वांगुर सेठ। हिनखे वञी अंदरि कोठीअ में बंदि कर त ख़बर पएसि मांगर जे मुंहं में अचण जो अंजाम छा थींदो। पाणीअ ते पेर ऐं मांगर सां वेर। हाणे ड्रामा सीरियल पाणी ऐं प्रीत जा तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटी में। विजिट करियो सिन TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिन TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।